हेलो हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तो यारो लौंड मुंशी थनावला कोलाची ॻाल्हाएगा। जी अदा रोशन मलिक ॻाल्हायां पियो साईं, सोशल वर्कर। हुकुम कर अदा। हिन जो कल वारो जेको इहो मलिक बिरादरी जे औरत गिरफ़्तार थिया इन जे मामले सां थोरो मसइलो ॿुधायो, छा मसइलो हुयो? सर मां पाणी हुयुमि घर, ॿुधण में इहो आयो त जेको आहे त उते को शराब वग़ैरह जे मलिक विकिरो कंदो आहे। जी जी सर। पुलिस वई उते, पुलिस जेको आहे त जीअं उते पहुते त हिनखे जीअं पकड़ियो न, जीअं तलाशी वग़ैरह थींदी आहे जी सर। पुलिस ईअं करे पई त वरी त इन दाऊं कयूं। जी ॿियो वरी ॻोठ जा माण्हू बि अची विया, लेडीज़ बि अची वियूं, पुलिस हाथापाई थी, सफ़ा थुकी ॿियो टियो जी सर। माण्हू छॾाए विया थे। अच्छा, वो मोबाइल में त जेके इहे फोटू आया न ॿारनि जा, इन में इहा पुलिस गिरफ़्तार करे आयो, थाणे ते खणी आयो उन्हनि खे? सर उन्हनि जा जेके ॿार गिरफ़्तार करे थाणे ते खणी आयो हो छा? अलाए सर मां हुयुमि कोन उते। अच्छा, तव्हां हाणे आयो या हाणे कोन हुयो जेकी कल न न अञा बि मां कोर्ट आहे मीरपुर। अच्छा, मतिलबु तव्हां न आयो, कल जेकी FIR थी आहे उन जे लाइ अव्हांखे इल्मु न आहे? हा FIR जे त ज़ाहिर हाणे नंढो मुंहिंजी FIR लाइ त ॿुधाईंदो न भाउ। अच्छा, हा FIR त थी आहे बिल्कुलु। FIR हाणे छाजी थी आहे, पंहिंजो शराब जो थियो आहे या? सर FIR थी आहे गैर कानूनी तरीक़े सां पेट्रोल ऐं डीज़ल हलाइण ऐं ॿियो पुलिस सां ड्यूटी अटका करे जवाबदार छॾाए वञण जो। छापो सर छाजो लॻो, पंहिंजो शराब जे हवाले सां या पेट्रोल? हा छापो जेको पुलिस आयो उहा कहिड़े हिसाब सां, शराब जे कचे शराब जो इतला हुई या पेट्रोल हुयो? इन्हनि खे इंफॉर्मेशन मिली त गैर कानूनी पेट्रोल बि हलाइनि था, शराब बि हलाईंदो आहे, पींदो बि आहे, उन हिसाब सां। इहो कहिड़ो मलिक जो नालो ॿुधायो हुनजो सर? गुलाम यासीन। ठीकु आहे सर। तव्हां अञा ड्यूटी ते कोन आहियो? SHO साहब आयो या उहो बि कोन आयो? SHO त थाणे ते आहे भाउ। अच्छा, इहो माना हुते जेको रेड करणु वियो उहो SHO पाण हुयो या ॿियो ड्यूटी ऑफिसर कहिड़ो हुयो? SHO पाण हुयो पाण। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी।